इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त सिंध हुकूमत आबादगारनि खे रिलीफ फराहम करण लाइ कणक जी सपोर्ट प्राइस 4000 रुपया मुक़रर कई आहे। पंहिंजे जारी कयल बयान में इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त 40,70,614 एकड़ पोखे लाइक़ एराज़ी मां 37,73,707 एकड़नि ते बीठल फसल ॿोॾ में तबाह थी वियो आहे। शर्जील इनाम मेमण जो चवणु हो त ज़रई कर्ज़ जी वसूली खे ख़त्म करण लाइ क़दम खयां पिया वञनि। सिंध हुकूमत नुक़सान जो सही काथो लॻाइण लाइ कमेटियूं जोड़ियूं आहिनि। ईंदड़ सूमर खां सर्वे जी शुरूआत कंदासीं। सूबाई वज़ीर शर्जील मेमण चयो त सिंध जे ॿिनि बैराजनि में पाणी 1 लख क्यूसिक खां घटि थी वियो आहे। गुड्डू बैराज वटि पाणी जी आमद 87,300 क्यूसिक ऐं हेठियों वहकिरो 76,000 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। हुन चयो त सखर बैराज वटि पाणी जे मथां वहकिरो 2,03,000 ऐं हेठियों वहकिरो 1,99,300 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील मेमण वधीक चयो आहे त मुतासिर इलाइक़नि मां पाणी नेकाल खां पोइ रिलीफ कैंपनि मां मुतासिर पंहिंजनि घरनि ॾांहुं मोटणु शुरू कयो आहे। फौतियुनि जो मजमूई अंग 728 थी वियो आहे ऐं 8,422 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि।